सरसान अहमद। अॼु असां तव्हांजे लाइ हिकिड़ो नओं लेक्चर खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे वर्ड ऑपोज़िट एज़ अ कॉमन वोकेबलरी। असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में जेके आम लफ़्ज़ ज़िद जेके इस्तेमालु थियनि था उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं। उन खां अलावा तव्हांखे असां हिन में असाइनमेंट बि ॾींदासीं त तव्हां जेको अने इन ते कमु कयो ऐं असांखे शेयर बि कजो, लाइक बि कजो ऐं असांजे हिन वीडियो खे मुकमल तौर ॾिसी करे इन मां फ़ाइदो हासिलु कजो। हाणे असां वटि वर्ड ऑपोज़िट। हाणे असां हिन खे वर्ड ऑपोज़िट यानी वर्ड कोठबो आहे लफ़्ज़ कोई बि हुजे, यानी ऑपोज़िट लफ़्ज़ जी माना आहे ज़िद, यानी लफ़्ज़ ऐं ज़िद यानी अहिड़ा कॉमन वोकेबलरी जेके असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु थियनि था या रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असां उन्हनि खे ॾिसूं था ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में असांजो उन्हनि में इस्तेमालु आहे। हाणे जीअं असां वटि वर्ड आहे हिकिड़ो स्काई, असांजे मतिलबु मथे नज़र वञे थी त असांखे नज़र अचे थो आसमान ऐं उनजो जेकर ऑपोज़िट वर्ड था पढ़ूं उहो आहे अर्थ, ज़मीन। अर्थ माना ज़मीन, स्काई माना आसमान, स्काई माना आसमान। हाणे असां वटि हिकिड़ो वर्ड आहे चए थो मैन, MAN, मैन माना मर्द। इन जो ऑपोज़िट आहे तव्हां सां चवंदासीं वुमेन यानी औरत, वुमेन माना औरत। असां वटि वर्ड आहे बॉय यानी छोकिरो ऐं उनजो ऑपोज़िट आहे गर्ल यानी छोकिरी। असां वटि वर्ड आहे अंकल, UNCLE, अंकल। अंकल कोठबो आहे चाचो, मामो, मासड़, फुफड़ खे। ऐं उनजो ऑपोज़िट आहे आंट, AUNT, आंट। आंट कोठबो आहे चाची, मामी, मासी, पुफी। हाणे अचो असां हिन जे वधीक वर्डनि जे तरफ़ वञूं था। जीअं मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो वर्ड आहे पोएट यानी शाइर। यानी शाइर जेको हूंदो आहे यानी जेको मर्द हूंदो आहे असां उनखे पोएट कोड़ंदा आहियूं ऐं जेका छोकिरी शाइर हूंदी आहे उनखे असां पोएटेस कोड़ंदा आहियूं। छा कोड़ंदा आहियूं? पोएटेस यानी शाइराणी। हाणे असां आम ज़िंदगीअ में त इहे वर्ड जेके यूज़ कंदा आहियूं इन जे लाइ यूज़ कंदा आहियूं। जीअं मिसाल बाबा कोई पोइट्री पढ़ंदा, वाह हे त भिटाई साहिब जी पोइट्री आहे, अवल अला अली माला आल मजदनी कादर पंहिंजी कुदरत सिंह क़ाइम क़दीम। इहो शेर आहे भिटाई साहिब जो। जेकॾहिं असांजी हिकु पोइट आहे, इंग्लिश पोइट आहे जूलिया कार्नी जो पोएम आहे लिटिल ड्रॉप्स ऑफ वाटर मिक्स अ माइटी ओशन। यानी मुख़्तलिफ़ जेके वर्ड आहिनि पोइट यानी मर्द शाइर हुजे, पोइटेस यानी औरत शाइराणी हुजे। असां वटि लफ़्ज़ आहे आथर, AUTHORE। हाणे आथर छा खे चइबो आहे? आथर कोठबो आहे लेखक। आथर छा खे कोठबो आहे? लेखक। हाणे लेखक छा हूंदो आहे? उहो किताब लिखंदो आहे। छा लिखंदो आहे? किताब लिखंदो आहे। हाणे इन जो ऑपोज़िट आहे इन जो जेको ऑपोज़िट आहे उहो आथरेस, ऑथरेस यानी लेखक। हाणे हे जेको लेखक हूंदो आहे इहो असांजो मर्द जे तरफ़ हूंदो आहे, हे जेको हूंदो आहे औरत जे तरफ़ हूंदो आहे। या असां ॿिनि लफ़्ज़नि में चऊं त हे असांजो मेल हूंदो आहे, हे असांजो फीमेल हूंदो आहे। उनखां बाद में असां वटि हिकिड़ो नओं वर्ड अचे थो यानी मिसाल जे तौर ते हिकिड़ो असां रोज़ आमरा जी ज़िंदगीअ में वर्ड इस्तेमालु थींदो आहे। बाबा हे चवंदा आहियूं असां डॉक्टर आहे, डॉक्टर माना हे जेको हूंदो आहे उहो मर्द यानी मेल, ठीकु आहे, मेल डॉक्टर न हूंदो आहे उहो डॉक्टर हूंदो आहे। जेका डॉक्टराणी हूंदी आहे असां हिनखे कोड़ंदा आहियूं लेडी डॉक्टर। छा कोड़ंदा आहियूं असां? लेडी डॉक्टर यानी डॉक्टराणी। अच्छा, इन जे अंदरि असां कुझु वरी हे असां प्रोफेशन लिखिया अथसीं। पोइट बि असांजो प्रोफेशन आहे ऐं ऑथर बि असांजो प्रोफेशन आहे, डॉक्टर बि असांजो प्रोफेशन आहे। उनखां बाद में असां आमरा जी ज़िंदगीअ में जेकॾहिं असां वरी अचूं था, हाणे असां वटि वर्ड आहे राइटर। हाणे राइटर जेको वर्ड आहे लेखक आहे। असां वटि वर्ड आहे लेखक। हाणे लेखक जेको हूंदो आहे राइटर हूंदो आहे। हाणे हिनखे इहो मेल में बि ईंदो आहे, फीमेल बि ईंदो आहे, पर कंहिंमहिल असां जेको आहे राइटर जेकॾहिं सिंपल असां खणूंसि था त उहो असांजो ऑथर में बि हलियो ईंदो आहे। ऑथर, ऑथरेस, राइटर यानी लेखक। हाणे कुझु वरी अहिड़ा वर्ड बि हूंदा, वर्ड ऑपोज़िट खां अलावा असांजी ज़िंदगीअ में कुझु अहिड़ा वर्ड आहिनि वर्ड ऑपोज़िट खां अलावा जेके असांजी ज़िंदगीअ में अहम किरदारु अदा कनि। जीअं प्रोफेशन में असां वटि आहे इंजीनियर।
अच्छा, इंजीनियर जो कमु कहिड़ो हूंदो आहे? इंजीनियर जो जेको कमु हूंदो आहे पुलियूं ठाहिणु हूंदो आहे, रोड ठाहिणु हूंदो आहे, बिल्डिंग ठाहिणु हूंदो आहे, यानी जेको बिल्डिंग सां या इंफ्रास्ट्रक्चर सां जेका असांजी बनावटी जेको कमु हूंदो आहे उन सां वास्तो हूंदो आहे। उनखां बाद में हाणे ॾिसो असां हिकिड़ो वर्ड डिफाइन था कयूं, डॉक्टर यानी डॉक्टर। हाणे हे जेको लफ़्ज़ आहे असां आम चवंदा आहियूं बाबा MBBS डॉक्टर आहे। हाणे हिन डॉक्टरनि में बि मुख़्तलिफ़ फील्ड्स हूंदियूं आहिनि। हाणे हिकिड़ो असां वटि हूंदो आहे आर्थोपेडिक डॉक्टर छा अहिड़ो न डॉक्टर खे कोई वठिबो आहे जेको हॾनि जो डॉक्टर हुजे। हाणे मिसाल जे तौर ते कंहिंजी जंघां भॼी पवनि थियूं, बांह भॼी पए थी, पासीरी भॼी पए थी, कुझु बि भॼी पए थो, यानी जंहिंजो वास्तो इहो हूंदो आहे फ्रैक्चर सां वास्तो हूंदो आहे, टुटी पवणु, उहो कमु कंदो आहे। हाणे हिकिड़ो हूंदो आहे असां वटि डॉक्टर कार्डिक। हाणे कार्डिक छा कोई आहे? हे डॉक्टर रिलेटेड हूंदो आहे उन डॉक्टर सां रिलेटेड हूंदो आहे जेको दिलि जो डॉक्टर हूंदो आहे। उन वटि असां वटि हिकिड़ो ॿियो डॉक्टर हूंदो आहे डायबिटिक। डायबिटिक छा हूंदो आहे? हे जेको डॉक्टर हूंदो आहे इन जो जेको वास्तो हूंदो आहे उहो शुगर सां हूंदो आहे, यानी शुगर जी जेके बीमारियूं हूंदियूं आहिनि रिलेटेड हूंदियूं आहिनि, आम बीमारियूं आहिनि बाबा, दिलि जी, शुगर जी, हॾनि जे टुटण जी। हाणे जीअं असांजो हिकिड़ो डॉक्टर आहे असां वटि फिज़िशियन कोड था हुनखे। अच्छा, फिज़िशियन छा हूंदो आहे? फिज़िशियन उहो हूंदो आहे जेको असांजी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रीटमेंट करे, यानी इलाज करे, बल्कि ऑपरेशन न करे। ऑपरेशन केरु कंदो आहे? असांजो सर्जन कंदो आहे। केरु कंदो आहे? सर्जन कंदो आहे। सर्जन डॉक्टर उहो हूंदो आहे जेको मरीज़नि जी ऑपरेशन बि करे ऐं उनखां अलावा ट्रीटमेंट बि करे। ऐं फिज़िशियन उहो हूंदो आहे जेको ऑपरेशन न कंदो आहे, सिर्फ़ु दवा ॾींदो आहे। ऐं उनखां बाद में जेकॾहिं हाणे असां वटि हिकिड़ो आहे रेडियोलॉजी डिपार्टमेंट, रेडियोलॉजी। हाणे हिन जो चवणु हिननि शयुनि खे वर्ड ऑपोज़िट खां अलावा ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त छो असां अस्पतालनि में या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञूं था त इहे लफ़्ज़ असांजी ज़िंदगीअ में गोल फिरनि फिरनि था त आहिनि छा? हा, रेडियोलॉजी छा हूंदो आहे? हाणे रेडियोलॉजी खे सम्झण जे लाइ असां हिकिड़ी शइ ॾिसंदा त रेडियोलॉजी आहे छा? रेडियोलॉजी यानी असांजा एक्सरेज़ हूंदा आहिनि, एक्सरे हूंदा आहिनि मशीन जे ज़रिए, यानी एक्सरे बि थींदो आहे, MRI बि थींदी आहे, सिटी स्किन बि थींदी आहे ऐं अल्ट्रासाउंड बि थींदो आहे। डिफरेंट जेके आहिनि असांजो पेट जे अंदरि या इंसान जे जिस्म जे अंदरि, यानी रेडियोलॉजी यानी शुआन जे ज़रिए जेका बीमारी जांची वेंदी आहे उनखे रेडियोलॉजी चइबो आहे। उन में एक्सरे बि थींदो आहे ऐं उनखां बाद में MRI बि थींदी आहे, सिटी स्किन बि थींदी आहे ऐं उनखां बाद में अल्ट्रासाउंड बि थींदो आहे। इहे जेके बि शयूं आहिनि इहे असांजी रेडियोलॉजी में ईंदियूं आहिनि। हा, रेडियोलॉजी असांजे दिमाग़ में जेकॾहिं अची वञे त असां सम्झंदासीं इहो असांजो एक्सरे यानी MRI, सिटी स्किन यानी जेका शइ रेज़ यानी शुआन जे ज़रिए बीमारी खे जांचो वञे उनखे रेडियोलॉजी चइबो आहे। इंजीनियर उहो हूंदो आहे जेको असांजूं पुलियूं बि ठाहे, इमारतूं बि ठाहे ऐं प्लान बि करे जॻहियुनि जो त बाबा असांखे हीअं रूम ठाहिणा आहिनि, असांखे हीअं वेंटिलेशन करे रखणी आहे। ऐं उनखां बाद में डॉक्टर, यानी डॉक्टर त डॉक्टर थियो, पर डॉक्टर में बि फील्ड्स हूंदियूं आहिनि, यानी मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। हाणे जंहिंमहिल आर्थोपेडिक अची वियो त यानी हॾनि सां वास्तो आहे। हाणे हिकिड़ो हूंदो आहे पैड यानी पैडिक यानी पेडेस्ट। असां पैड कोड यानी शॉर्ट फॉर्म आहे पैड, पेडेस्ट्रियन जो शॉर्ट फॉर्म आहे। हे उहो डॉक्टर हूंदो आहे जेको ॿारनि जो इलाजु कंदो आहे, ॿारनि जो इलाजु कंदो आहे। ऐं आर्थोपेडिक जो जेको कमु हूंदो आहे उनजो कमु हूंदो आहे हॾनि जो, जोड़नि जो, यानी जेके बि असांजा फ्रैक्चर जिस्म जा हॾ आहिनि उन्हनि जो कमु कंदो आहे, ऑपरेशन वग़ैरह कुझु कंदो आहे। कार्डिक यानी दिलि जो कमु कंदो आहे, डायबिटिक यानी शुगर जो कमु कंदो आहे ऐं फिज़िशियन यानी जेको असांजो इलाजु कंदो आहे। ऐं सर्जन जेको आहे असांजो छा कंदो आहे? इहो इन जो कमु आहे ऑपरेशन करणु। अॼु हे जेको आहे रेडियोलॉजी, रेडियो, डॉक्टर, आर्थोपेडिक, कार्डिक, डायबिटिक, फिज़िशियन, शुगर, सर्जन, इहे वर्ड इन जे करे मां डिफाइन कया तव्हांखे सम्झाया छो जो असांजो अस्पतालनि में अचणु वञणु आम आहे या ऐं माण्हुनि में आम बीमारियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट जेको आहे असांजो वीडियो हूंदो आहे असां हिन वोकेबलरी खे वधाईंदासीं ऐं वोकेबलरी जेका नेक्स्ट खणी ईंदासीं स्कूल लेवल ते खणी ईंदासीं त स्कूल में कहिड़ी कहिड़ी शयूं इस्तेमालु थियनि थियूं। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि बोर्ड थो यूज़ थिए। हाणे बोर्ड असां वटि डिफरेंट हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे वाइट बोर्ड, यानी हे वाइट बोर्ड हूंदो आहे जेको मार्कर जे ज़रिए लिखियो वेंदो आहे। ॿियो हूंदो आहे असां वटि ब्लैक बोर्ड हूंदो आहे। ब्लैक बोर्ड उहो बोर्ड हूंदो आहे जेको चाक जे ज़रिए असां लिखंदा आहियूं। ऐं टियों हूंदो आहे असां वटि साइन बोर्ड हूंदो आहे। साइन बोर्ड उहो हूंदो आहे जेको ऑफिस वग़ैरह में ॿाहिरि लॻियल हूंदो आहे, यानी का असां असां का छुटी जी लिखूं था या का प्रोग्राम कयूं था या कुझु बि असां हुन ते ॿाहिरि हणंदा आहियूं। ऐं टियों हूंदो आहे असां चोथों जेको हूंदो आहे उहो सॉफ्ट बोर्ड हूंदो आहे। सॉफ्ट बोर्ड जो जेको कमु हूंदो आहे उहो असां जेको ॿार यानी पंहिंजी एक्टिविटी वग़ैरह कंदा आहिनि,
एक्टिविटी कंदा आहिनि उहा जेको आहिनि सॉफ्ट बोर्ड ते पेस्ट कंदा आहिनि त डिफरेंट ॿारनि जो ग्रुप एक्टिविटी जेका हूंदी आहे त बाबा ए ग्रुप हीअ एक्टिविटी कई आहे, बी हीअ कई आहे, सी हीअ कई आहे, डी हीअ कई आहे। ऐं स्कूल जे अंदरि मुख़्तलिफ़ शयूं यूज़ थींदियूं आहिनि, बुक्स इस्तेमालु थींदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जे तौर ते टेक्स्ट बुक थींदो आहे। हाणे टेक्स्ट बुक छा हूंदो आहे, जेको असांजो निसाबी किताबु हूंदो आहे। कॉपी कॉपी हूंदियूं आहिनि ॿ। हाणे हिकिड़ी हूंदी आहे कॉपी, असां चवंदा आहियूं असांजी रफ कॉपी आहे, यानी असां हर सब्जेक्ट जो कंहिं बि सब्जेक्ट जो कमु लिखी सघूं था। या वरी असां स्कूल लेवल ते हिकिड़ो ॿियो असांजो हूंदो आहे फेयर कॉपी हूंदी आहे, यानी उहा कॉपी हूंदी आहे जेका मख़सूस कंहिं सब्जेक्ट जे लाइ हूंदी आहे, जंहिं ते असां कमु कंदा आहियूं त बाबा असां फेयर जेके अहम जेके सुवाल आहिनि उहे असांखे यादि करण जे लाइ आहिनि, यादि करण जे लाइ या दिमाग़ में रखण जे लाइ त बाबा हे शयूं आहिनि, हे टॉपिकनि जा कॉन्सेप्ट लिखंदा आहियूं। वधीक असां जेको आहे स्कूल लेवल ते जेको असांजो जेका असांजी वोकेबलरी आहे इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में कंदासीं। उम्मीद है तव्हांखे वीडियो असांजे वोकेबलरी जो पसंदि आयो हूंदो। इनखे लाइक भी कंदा, शेयर भी कंदा ऐं असांखे कमेंट्स में पंहिंजी राय बि ज़रूरु ॾींदा।